सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। इम्तियाज़ मेमण की रिपोर्ट मुताबिक़ PPMA ने सैयद अयाद अली शाह शिराज़ी सिजावल सिटी के वार्ड नंबर 10 जो दौरो किया ऐं सभी माण्हुनि जा मसला ॿुधा। टाउन इंतज़ामिया के हिदायतूं ॾिनियूं त इहे जल्द कम करे मूंखे ॿुधाइनि। उन मौक़े ते PPMA ने सैयद अयाद अली शाह शिराज़ी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात ऐं ॿोॾि जे करे 2 महीना परेशान हुआसीं। हाणे शहरनि सां ॾींहों राति गॾु आहियूं। शहर जे बिजली जो फीडर गिर्द स्टेशन का बेले ताईं नयूं तारूं। सिजावल ज़िले के 42 ख़राब ट्रांसफार्म ये नवा लगाया वींदा ऐं एडिशनल ट्रांसफार्म शहर के ॾिना वींदा। वार्ड 10 जो मेन गडर शेखन जी मस्जिद का बुखारी के साम्हूं नव ठहंदड़ नाली में ॻंढियो वींदो। सिटी जी घिटियूं CC ब्यूर ब्लॉक में पतण नाके का बदीन रोड ताईं डबल रोड जंहिंजो कम 1 हफ़्ते अंदर शुरू करायो वींदो। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मेमण, ज़ोएब हसन मेमण, इमरान शेख, सत्तार समूह, सेठ अबू मेमण, ज़ाहिद मेमण, सत्तार शायर ऐं ॿिया सभई शहरी गॾु।